ओम जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। बाबा साधुराम साहिब की जय। बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरिशरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री गजानंद भगवान की जय। सरस्वती मैया की जय। ओम भगवान शुकदेव, भगवान वेदव्यास, परीक्षित जी, सूत शौनक जी, विदुर मैत्रेय जी, उद्धव जी, गोप गोपी जन, सर्व संत भक्त महात्माओं, यशोदा मैया, नंद बाबा, देवकी मैया, बाबा वसुदेव जी महाराज की जय। ओम सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद, सर्व संत भक्त महात्माओं, पवित्र स्थानों, सर्व तीर्थों, माता पिता गुरुजन, सरस्वती माता, तुलसी माता, वसुंधरा माता, जगदम्बे माता, गौरी शंकर भगवान, श्री सीताराम, हनुमान, साईनाथ महाराज, भक्त और भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आयो लाल कयो झूले 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 ना। ओम गणपतिर्विघ्नराजो लंबतुंडो गजाननः, द्वैमातुरश्च हिरम्बेकदन्तो गणाधिपः, विनायकश्चारु करुण पशुपालो भवात्मजः। ओम नमो शारदा मातृविद्या प्रदेनी, करो मेध मेधा यथा कंत्रवेणी, करो नष्ट मोहाद शांत्याद दीजिए, हरो आपकारी हृदय धाम कीजिए। हरि ओम। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। जे सौ चंदा उगवे सूरज चढ़े हजार, एते चानण होंदियां गुर बिन घोर अंधार। हरि ओम। ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। पवनतनय संकटहरन मंगलमूरत रूप, राम लक्ष्मण सीता सहित हृदय बसों सुरभूप। हरि ओम। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वाम भागम, पाणो महासायक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं, वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। हरि ओम। ओम सर्वधर्मान् परित्यज्य
मामिकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम बपेक इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्वपाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस् तम नमामि हरिं परम्। हरि ओम वंशी विभूषित करानवनीरदाभात पीताम्बरादरुण बिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। हरि ओम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम राधे राधे जय जय राधे श्याम हरि बोल जय जय राधे श्याम श्री राधे जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशिष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वा हि राधिका आरम्या हि रुक्मणी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति है ईश्वरी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। जय जय सीताराम 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 जय जय सीताराम
जय राधे श्याम, राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। ओ जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। ओम जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। हरि बोल। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। हे जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। हे जय जय राधे श्याम, जय जय राधे राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। बोलो राधा वर कृष्ण कृष्णचंद्र की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। बोल वृंदावन बिहारी बिहारी लाल लाल की जय। श्रीमद् भागवत महापुराण पुराण की जय। सद्गुरुदेव भगवान भगवान की जय। सर्व संत भक्त महात्माओं की की जय। ओम कस्तूरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकम करतले वेणुकरी कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिविष्टतम विजयते गोपाल चूड़ामणि। हरिओ। अद्भुत भगवान जो सुंदर मधुर श्रृंगार भक्त जै तेरी जी वेंदन। कस्तूरी जो प्रभु के तिलक लगला हृदय में कौस्तुभ मणि शोभा दई रही आ। नक जे अगले हिस्से में सुंदर मोती नथुनी प्रभु धारण कया। हथन में सुंदर बांसुरी बजाए रहे। अंग अंग में चंदन लगल सुगंध उथी रही आ। गले में कंठ मुक्तावली डाढ़ी सुंदर माला प्रभु पातिया। ए सर्व भक्तिमती देवियों गोपियों महान संत भक्त महात्मा भगवान के चारों तरफ सा घेरे बीठे प्रभु जो दर्शन करे रहन अमृत पी रहन उन्हनि जे दर्शन जो अहिड़े भक्त वत्सल प्रेमावतार प्रभु जे चरणन में बारंबार नमस्कार। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। युगल सरकार श्री राधा माधव भगवान श्रीमद् भागवत महापुराण साक्षात श्री राधा कृष्ण भगवान सद्गुरुदेव भगवान सर्व संत भक्त महात्मा दृष्ट अदृष्ट सभिनी जे चरणन में बारंबार प्रणाम करे। आचार्य श्री राम रुद्र पांडे जी महाराज ब्राह्मण देवता उन्हनि जा साथी जेके पाठ करे रहन विधि विधान करे रहन सर्व साथ संगत प्रभु स्वरूप सभिनी जे चरणन में
बारंबार प्रणाम करे अचो श्रीमद् भागवत चतुर्थ दिवस असां हे अमृत पियूं प्रभुअ जे भक्तिअ जो। ॾाढी सुंदर कथा तव्हां महात्मा भरत जी कल श्रवण कई। अचो बोलो बाबा भगत राम साहिब की। अॻिते परीक्षित जी महाराज कुछ प्रश्न कया जेके भगवान सुखदेव महाराज के भूगोल के बारे खगोल के बारे उन्हनि जो जवाब दिनों। भगवान सुखदेव महाराज पूरो वर्णन बुधायो, भारत देश भी बुधायो कि भारत खंड भारत वर्ष असांजो केडो महान आ। सब अवतार भगवान असांजे हिन देश में वरता, लेकिन पो भी प्रभु जो नालो जगन्नाथ भगवान। जगन्नाथ यानी जगत जो नाथ, सभिनि जा नाथ उहे ही। अॻिते परीक्षित महाराज वर्णन ॿुधंदे ॿुधंदे चवनि था प्रभु जेको तव्हां लोकनि जो वर्णन ॿुधायो उन में तव्हां ॿुधायो नर्क लोक, ये नर्क काथे आहिनि? नरकनि जो संचालन कीअं थींदो आहे? माण्हू नरक छो वेंदो आहे ऐं नरकनि खां कीअं बचे माण्हू? चओ हरे राम। तॾहिं सुखदेव भगवान चवनि था हे राजा परीक्षित, कुछ माण्हू चवंदा आहिनि 21 नरक आहिनि पर 7 ॿिया बि नरक आहिनि। कुल मिलाए करे मुख्य रूप सां 28 नरक थींदा आहिनि। अच्छा महाराज ये काथे आहिनि, कहिड़ी जॻह ते आहिनि? भगवान सुखदेव महाराज जन चवनि था धरतीअ खां हेठि जल जे मथां, घणो हेठि? 99,000 योजन। योजन यानी 99,000 के 6 सां गुणो करे छॾियो। हिकु योजन यानी 6 किलोमीटर। उन खां पहिरियों असांजा पित्र भी जेके रहंदा आहिनि उहे असांजे लाइ शुभाशीष ॾींदा रहंदा आहिनि। हिकिड़े स्थान ते पित्र रहंदा आहिनि, उहे पित्र असांखे आशीर्वाद ॾींदा आहिनि, असांजे लाइ मंगल कामना कंदा आहिनि, भले माण्हुनि खे पतो हुजे चाहे न हुजे। चओ जय श्री कृष्ण। त नरकनि जो वर्णन ॿुधायो। हाणे ध्यानु ॾेई करे तव्हां श्रवण कजो साध संगत जी। इहो मां थोरो तव्हांखे अक्षरशः जेको जीअं वर्णन आहे श्रीमद् भागवत महापुराण जो केवल 10 मिंट तव्हांखे मां वर्णन उहो ई अक्षर अक्षर ॿुधायां थो पियो जेको भागवत महापुराण में भगवान सुखदेव महाराजन चवनि था। चओ हरे राम। भगवान सुखदेव महाराजन चवनि था दक्षिण जे तरफ़ ब धरतीअ जे हेठि जल जे मथां अग्निस्नांत ऐं पितृगण रहंदा आहिनि, असांजे लाइ जेके मंगल कामना कंदा आहिनि। उन नरक लोक में सूर्य भगवान जा पुत्र पितृराज भगवान यम, धर्मराज भगवान पंहिंजे सेवकनि सहित रहंदा आहिनि ऐं भगवान जे आज्ञा जो जेके उल्लंघन कॾहिं न कंदा आहिनि, परम भागवत महात्मा। ऐं जेके हितों मरी करे ओॾे प्राणी वेंदा आहिनि। चओ हरे राम। इहो न सोचो केवल मनुष्य जातीअ जो, हिकिड़ी चीटी आहे उनजो भी हिसाब किताब, उन जा भी खाता आहिनि, उहे भी कॾहिं इंसान आहे, किवली बणिजी विया आहिनि, कोई वजूद कोन्हे उन्हनि जो। नंढो सो मच्छर तव्हां त ईअं चवंदो त मच्छर आहे उॾाए छॾ मारे छॾ, उन जा भी हिसाब किताब भगवान रखंदा आहिनि। कल्ह जो मच्छर सुभाणे जो राजा बणी थो सघे, अॼु जो राजा सुभाणे मच्छर बणी थो सघे। अहो कर्मणा गति। उहे कर्म असां बिना वीचारे कंदा आहियूं, कुछ भी ॻाल्हाए छॾींदासीं, कुछ भी चवंदासीं, कोई भी तिरस्कार। कई माण्हुनि खे त पतो न आहे जेको हे कमु असां कयूं था इहो पाप आहे। कई कर्म असां स्वाभाविक पाप करे वेंदा आहियूं। चओ हरे कृष्ण। अब मतां कोई सोचे कि असां त कथा न ॿुधी आहे, असांखे थोरी सज़ा मिलंदी। कई माण्हू ईअं सोचींदा आहिनि तव्हां वहमी आहियो, कथाऊं था ॿुधो, तव्हां वहमनि में था फासो, ऐं जेके कथा नथा ॿुधनि उहे त नरकनि में था फासनि। चओ हरे कृष्ण। अरे भाई साधारण सी ॻाल्हि आहे, कोई माण्हू वञे ऐं खॾु खोटियल हुजे, कोई ॾिसी करे रस्तो बदिले थो सघे ऐं अखियूं बंदि करे वञे किरी पए, स्वाभाविक आहे। ये भक्ति भजन कथा खां जेके दूर माण्हू आहिनि उहे अखियूं बंदि करे था जीअनि। भगवान धर्मराज चवनि था कि हिते उहे ई पापी ईंदा आहिनि जेके भक्तीअ खां दूर आहिनि। अॻिते तव्हां वर्णन ॿुधंदव विस्तार सां। हरे कृष्ण। हे हरि।
सुखदेव भगवान चवनि था हे परीक्षित, जेके 28 नरक आहिनि 21 ऐं 7 उन जा पहिरियों नाला ॿुधी वठो। कोई मन गणंत कपोल कल्पना न आहे। कई माण्हू चवंदा आहिनि नरक न थींदा आहिनि। नरक कीअं न थींदा आहिनि? पाप आहिनि त नरक न हूंदा? कमाल आहे। नंढे से हिकिड़े शहर में बि कानून व्यवस्था आहे त भॻवान बिना कानून जे हलाईंदा? हरे कृष्ण। कोई कुछ भी करे, ये अंधो कानून आहे छा भगवान वटि जो नरक न हूंदा? चओ जय श्री कृष्ण। कोई माण्हू नास्तिक चवंदा आहिनि अरे सभु कोई तेल में विझंदव, कढ़ाईअ में विझंदव, तलवारनि सां कटींदव, ये सभु बकवास आहे, ये सभु ड्रिजाइण जे लाइ। अच्छा त हिते अखियुनि सां ॾिसो, धरतीअ ते जीअरा जीअरा जीव मुर्गा 100 डिग्री खां वधीक पाणी खोले थो पियो, टके थो, उन में जिंदा विझी छॾींदा आहिनि। इहो नरक न आहे? इहो अखियुनि सां नथा ॾिसूं? कई माण्हू जीअरा जीव मछलियूं वग़ैरह जीव खणी करे तेल में विझी फ्राई करे छॾींदा आहिनि। अखियुनि सां ॾिठो आहे, नंढा नंढा सूअर जा ॿार माण्हू जीअरा आग में भूनींदा आहिनि। त तव्हांखे अखियुनि सां ॾिसण जी ज़रूरत आहे। सभु थी रहियो आहे हिते, रोज़ थो थिए। लखें जीव रोज़ था मरनि। हज़ारे त गऊ माता खे रोज़ कटियो थो वञे भारत देश में, स्वतंत्र में। कीअं था चओ नरक न हूंदा आहिनि? शरीर जो फ़र्क़ु था मञो, हो कीअं पशु पक्षी जीव आहिनि, असां इंसान आहियूं। अरे न भैया, इन धोखे में न रहिजो। कई इंसाननि जी बि रोज़ हत्या थींदी आहे तड़फाए करे। थींदी आहे की न? पेपर पढ़ो, केवल टीवी ॾिसो, कई त समाचार में ई न ईंदा आहिनि भाई। रोज़ तड़फी तड़फी करे कई इंसान बि मरी रहिया आहिनि, कटिजी रहिया आहिनि, तड़फाए तड़फाए। और जीअरा जेके नरक था भोगनि, वॾे वॾे हॉस्पिटल में हली वञो, चक्कर लॻाए अचो हिकु बार, ॾिसो नरक छा थींदो आहे। नरक कोन्हनि? कीअं न आहिनि नरक? नरक त हिते बि आहिनि। इहे हिते जा नरक आहिनि। हा, कर्म विधान जे अनुसार जेको पोइ हिसाब किताब थींदो आहे। हाणे उन्हनि नरकनि जा नाला ॿुधो। हरे राम हरे कृष्ण। हे ॿुधण सां असांजा पाप दूर थींदा आहिनि। असांजी मनोवृत्ति पापनि खां बचंदी, श्रद्धा सां कोई श्रवण करे। नरकनि जा नाला आहिनि तामिस्र। हिकु हिकु संस्कृत जा नाला आहिनि, उन जा अर्थ अथव, उन जे अनुसार उहे नरक आहिनि। चओ जय श्री कृष्ण। तामिस्र यानी तम यानी अंधेरो, भयंकर अंधेरो, जे कुझु नज़र न अचे उते उन्हनि खे सजाऊं मिलंदियूं। कुझु नज़र न ईंदो आहे, अंधेरे में रहंदा आहिनि कर्मनि जे अनुसार। तामिस्र, अंध तामिस्र, अञा वधीक अंधेरे वारो नरक। रौरो, हिकिड़ा रूरू नाले जा जीव हूंदा आहिनि, नांग खां बि ज़हरीला। उहे उनखे ॾंघींदा रहंदा आहिनि, कटींदा रहंदा आहिनि। रौरो, महारौरो, कुंभी पाक, काल सूत्र, असीपत्रवन, सूकर मुख, अंधकूप, कृमि भोजन, सदंश, तप्त सूर्मी, वज्र कंटक शालमली, वैतरणी, पुयोद, प्राणरोध, विशसन, लाला भक्ष, सार, मेयादन, अवीची ऐं अयहपान। ये 21। इन जे अलावा क्षार करदम, रक्षोगण भोजन, शूल प्रोत, दंद शूक, अवट निरोधन, पर्यावर्तन ऐं सूची मुख। 7 ये ॿिया कुल मिलाए करे 28 नरक। ये केवल तव्हां नाला ॿुधा अथव, जाते इन्हनि जे द्वारा सजा ॾिनी वेंदी आहे। हरि राम श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। अच्छा, कंहिंखे सजा मिलंदी आहे? थोरो सैंपल तव्हांखे ॿुधायूं था। ये 5 स्कंद जे 6वें अध्याय में तव्हां पढ़ंदा कयो वर्णन। असांजो स्वभाव निर्मल थींदो, विकार निकिरंदा। कई बार पढ़ो इहो। हरे कृष्ण। जेके माण्हू पराओ धन हरण कंदा आहिनि, कंहिंजी संतान जो किडनैप कंदा आहिनि, जीअं हरण करे वठंदा आहिनि, कोई स्त्रियुनि जो हरण कंदा आहिनि, भयंकर भयानक यमदूत काल पाश में, पाश यानी बंधन, उनखे ॿधी करे ज़बरदस्ती तामिस्र नरक में किराए छॾींदा आहिनि। उन अंधकार में नरक में उनखे अन्न जल न मिलंदो आहे, डंडा लॻंदा आहिनि, भउ ॾेखारींदा आहिनि, कई तरह जे उपावनि सां उनखे पीड़ित कयो वेंदो आहे, छो जो उन अहिड़ा ई कर्म कया हिते। इन सां उहो ॾाढो दुखी करे एकाएक बेहोश थी वेंदो आहे। इन तरह जेके माण्हू ॿियो कंहिंखे धोखो ॾेई करे उन जी पत्नी, स्त्री आदि सां
व्यभिचार कंदा आहिनि उहे अंध ताम मिस्र नरक में पवंदा आहिनि। उतों जी सजाऊं हरे राम हरे कृष्ण सजाऊं भोगे उतों जी जीअं जड़ सां कोई वण कटिजी ठका करी पए, ईअं पीड़ा में वेदना में वीचारा सदबुद्ध गुम करे छॾींदा आहिनि ऐं उन्हनि खे कुझु बि सम्झ में न ईंदो आहे छा कयूं, काॾे वञूं, कहिड़ो उपाय आहे, कीअं बचूं। जीवन भर जंहिं भॻवान जो भॼन न कयो उनखे हरीअ जो नालो यादि कीअं अचे। चओ हरे कृष्ण। जीवन भर अंध में, लोभ में, लालच में, बुराइनि में केवल कागजनि जे पोयां डुकियासीं। कमाल आहे, परम तत्व खे छॾे छॾियोसीं। ही नोट जा टुकड़ा कागज उन जे पोयां असली जीवन आत्मा खे लॻाए छॾियोसीं। उन्हनि जो इहो हाल थींदो आहे। जेके माण्हू हिन लोक में हे शरीर मां आहियां, हे स्त्री धन दौलत सभु कुझु मुंहिंजो आहे, इन ॿुधीअ सां ॿियनि सां दुश्मनी कंदा आहिनि, द्रोह कंदा आहिनि, हमेशह पंहिंजे कुटुंब जे ई भोगनि में लॻल पिया हूंदा आहिनि। चओ हरे राम। रोटी खाइणु अलॻि शइ आहे, भोजन जे लाइ वधीक महिनत न करणी पवंदी आहे। भोजन त ग़रीब बि खाईंदा आहिनि, बाक़ी सभु भोगवाद आहे ऐं भोगनि जो नतीजो रोग आहे। चओ हरे कृष्ण। यादि रखो 4 फुल्का खाइण जे लाइ एतिरी तव्हांखे समय ॾियण जी ज़रूरत न आहे, 12-12 घंटा महिनत करण जी ज़रूरत न आहे। मतां पाण खे महिनती ऐं वॾो कोई कर्मयोगी सम्झो। कर्मयोगी इनखे न चइबो आहे पैसा कमाइण वारे खे, कर्मयोगी उनखे चइबो आहे जेको अहिड़ो कर्म करे जंहिंसां ॿियनि जो भलो थिए, कंहिंखे थोरो बि कष्ट न अचे, उनखे कर्मयोगी चइबो आहे। जंहिंजा कर्म विलीन थी वञनि श्री कृष्ण में, न स्वर्ग मिले न नरक मिले, वैकुंठ मिले, वो कर्मयोगी चइबो आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन खोटी बुद्धीअ सां जेके बसि भोगनि में लॻल रहंदा आहिनि, बसि मुंहिंजी फैमिली, माई फैमिली ओनली, मुंहिंजो परिवार, मुंहिंजो कुटुंब, मां हिननि जी हर इच्छा पूरी कंदुमि, कुझु बि थी वञे। पंहिंजो शरीर छॾण ते पंहिंजे पाप जे करे ख़ुदि रौ नरक में किरंदा आहिनि। हरे राम। हिन लोक में उन्हनि जिन जीवन खे जंहिं तरह कष्ट पहुचायो आहे, ध्यानु ॾियो, परलोक में यमराज जी यातना जो समय अचण ते उहे जीव रू थी करे उन ई प्रकार कष्ट पहुचाईंदा आहिनि। इन करे इन नरक जो नालो रौ आहे। उहे पाण ख़ुदि नंढा जीव बणिजी वेंदा आहिनि। रू नांग खां बि वधीक कठोर स्वभाव वारे हिकिड़े जीव जो नालो आहे। इन ई तरह सां महारौ नरक आहे, यानी उहो उन खां वधीक क्लास वारो आहे। ये स्लीपर वरी एसी सुखनि भोगनि में, तीअं यातना जी ऊंचो दर्जो आहे महारौ। इन में हे माण्हू वेंदो आहे ऐं कंहिंजी परवाह न करे केवल पंहिंजे ई शरीर जो जेके पालन पोषण कनि, मतिलबु न कॾहिं अन्न दान कनि, न दीन दुखे जी ख़बर वठनि। पासे में जीव जंतु गायूं वीचारा बुख में मरनि था, ॾिसनि था, निहारनि था, उहो कोई परवाह न आहे, ख़ुदि केवल पंहिंजे पेट लाइ था जीअनि। अहिड़ा माण्हू महारौ नरक में वेंदा आहिनि। चवंदा आहिनि तव्हांजे दर जे ॿाहिरि जीव वेठा आहिनि, कुतो वेठो आहे, उन जो अन्न तव्हांजे रसोई घर में रखियलु आहे, तव्हां उन्हनि खे नथा खारायो त कुते जो हिसो खाई था वञो। हरे कृष्ण। हाणे काॾे वञिजे भाई, केरु सम्झाए इन्हनि माण्हुनि खे जेके केवल पंहिंजे पेट लाइ अन्न पचाईंदा आहिनि। मां नथो चवां, श्री कृष्ण था चवनि, उहे अन्न न खाईंदा आहिनि, पाप खाईंदा आहिनि। इन करे दान जी हेॾी वॾी महिमा आहे। दान सां असांजो उपकार आहे, उनजो न आहे जंहिंखे तव्हां खारायो था, छो जो उन्हनि खे पालण वारो त भॻवानु आहे। दान करण सां असांजो उपकार थींदो आहे। कोई ग़रीब भिखारी अची करे अगरि 2 फुल्का थो वठी वञे त उन ते असां उपकार नथा कयूं, उहो असां ते उपकार करे थो वञे, उहो 1000 फुल्का ॾेई थो वञे। हरे राम। त जेके स्वार्थ में पंहिंजे पेट लाइ जेके जीअंदा आहिनि केवल, उते कचो मांस खाइण वारा रू इन मांस जे लोभ सां उन्हनि खे कटींदा आहिनि। जेके क्रूर माण्हू हिन लोक में पंहिंजो पेट पालण जे लाइ जिंदे पशु पक्षियुनि खे रधींदा आहिनि, जेको तव्हां ॿुधो आहे न, अॼुकल्ह जी जिंदा मुर्गा विझी था छॾनि। ॾिसो हिकिड़ी अवस्था आहे कि जीव पंहिंजो पाण ई मृत्यु खे प्राप्त थियो आहे। कोई जीव मरी वियो, ठीकु आहे, पंहिंजो पाण ई स्वाभाविक उनजो जीवन पूरो थियो, मरी वियो, उनजो कंहिं भोजन कयो त ओतिरो कोई पाप न आहे, उहो केवल मांसाहार खाधई, लेकिन जीव इंसान जो पाप उनखे न लॻंदो। चओ जय श्री कृष्ण।
हिकिड़ी संप्रदाय अहिड़ी बि अथव जेकी शाकाहारी न आहे, शाकाहारी न आहे पर हिंसावादी बि न आहे, उहे मरियल जीवन जो मांस खाईंदा आहिनि। हिकिड़ी परंपरा अहिड़ी बि अथव। चओ जय श्री कृष्ण। छो जो उन में हत्या जो दोष न लॻो न, हत्या जो दोष त न लॻो। जीव स्वाभाविक मृत्यु खे प्राप्त थियो, भोजन खाई जल पी करे, हिकु ॾींहुं त मरणो ई आहे सभिनि खे। उन जीव जो कंहिं मांस खाधो त उनखे उहो पाप न आहे। पर इहा उहा अवस्था आहे कि जाते अन्न न हुजे, भोजन न हुजे, अहिड़ो आहार छो वठे माण्हू, छाजे करे वठे? जहिड़ी पवित्र भोजन असांखे आहे। हीअ त उहो समय आहे, प्रलय हुजे, हाहाकार हुजे, कुझु खाइण लाइ कोन्हे, उन अवस्था जी ॻाल्हियूं। अहिड़ा माण्हू जेके जीवित पशु पक्षी खे जिंदो मारनि था, रधनि था, कटनि था, गर्दन भोजन ठाहे करे खाइनि था जीवन जो, उहे कुंभी पाक नरक में जाते तेल टहकंदो रहंदो आहे, खोलंदो रहंदो आहे साध संगत जी, उनखे उते उन नरक में विझंदा आहिनि। हरे राम। बोलो वृंदावन बिहारी, बोलो तुलसी माता की। ये भाई सुठी सेवा है। तुलसी पत्र खणी करे प्रभु ते अर्पण करणु, ॾाढी सुंदर सेवा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो लिखियलु अथव, माण्हू मूर्ख चवंदा आहिनि। ये तेरे श्लोक में यही ॻाल्हि लिखियलु अथव। वो राक्षस जैसे इंसान जो जीवों को खा जाते हैं, गए बीते पुरुषों को यमदूत कुंभी पाक नरक में ले जाकर खोलते हुए तेल में रांधते हैं। उन्होंने तो वही कम किया ना। जेको माण्हू इन लोक में माता पिता ब्राह्मण वेदन सां विरोध कंदो आहे, उनखे यमदूत काल सूत्र नरक में वठी वेंदा आहिनि। काल सूत्र नरक में। हरे राम। हे हरे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। यो काल सूत्र नरक केतिरो वॾो आहे? इन जो घेरो 10,000 योजन आहे। 10,000 योजन यानी 60,000 किलोमीटर। केवल हिकु नर्क एतिरे दायरे जो आहे। वो तो तव्हां नीचाई ॿुधी कि केतिरो हेठि 99,000 योजन। नरकनि जो जेको हिसाब किताब उहो त अलॻि आहे, उन्हनि जी लंबाई चौड़ाई, उन जी माप अलॻि आहे। घणा डिसमिल आहे, घणा एकड़, वॾा हिसाब किताब आहिनि। हरे राम। इन जी भूमि कहिड़ी आहे? हीअ कोन्हे मिटीअ वारी थधी थधी धरती, तांबे जी। तपंदो रहंदो आहे तांबो, तपियल पूरो गरम गरम मैदान, वरी मथों सूर्य भगवान जी अहिड़ी भयंकर रोशनी, हेठों अग्नीअ जे दाह सां उहो तांबो ॿरंदो रहंदो आहे। उते उहे पापी पहुचाया वेंदा आहिनि, बुख प्यास में व्याकुल, उन्हनि जो शरीर अंदरि ॿाहिरि जलणु लॻंदो आहे। बेचैनी एॾी वधी वेंदी आहे, कॾहिं उथंदो आहे, कॾहिं वेहंदो आहे, वरी किरंदो आहे, लेटी पवंदो आहे, छटपटाइणु लॻंदो आहे, केॾीमहिल बीह रहंदो आहे, केॾीमहिल डुकणु लॻंदो आहे, वञे काॾे, पूरी तरफ़ गरम गरम तांबो, मथों तेज उस लॻंदी आहे। इन तरह उन नर पशुअ जे शरीर में जेतिरा रोम हूंदा आहिनि, शरीर में वार हूंदा आहिनि, ध्यानु ॾिजो, जेतिरा शरीर में वार हूंदा आहिनि ओतिरे ई 1000 सालनि तक उन जी इहा दुर्गति थींदी रहंदी आहे। कंहिंखे इहा सज़ा मिलंदी आहे? यादि अथव कंहिंखे मिलंदी आहे सज़ा? जेके मांसाहार कंदा आहिनि, जेके जीवन खे मारींदा आहिनि, जेके जीव हिंसा कंदा आहिनि, नॉनवेज खाईंदा आहिनि, चिकन खाईंदा आहिनि, जेके चवंदा आहिनि आई कॉन्ट कंप्रोमाइज़ विद माई टेस्ट, मां सवाद सां समझौतो न कंदुमि, ये सभु बकवास आहे, ये तव्हां घास फूस खाओ, असां इहो खाइण वारा न आहियूं। उन्हनि खे श्री भागवत जा वचन पढ़ाए, उन्हनि खे ईअं मांसाहार कंदा आहिनि, जे कोई पाप ई कोन्हे। जीव मरे थो, चिल्लाए थो, उनजी वेदना उन्हनि खे पतो ई न आहे। उन्हनि खे बसि सवादु बुद्धीअ सां उहो बसि व्यंजन नज़र ईंदो आहे, कोई डिश आहे। कमाल आहे। पढ़ियल लिखियल माण्हू, पढ़ियल लिखियल, वॾी वॾी पढ़ाई कयल, वॾे पद ते पहुतल, उहे बि मांसाहार खाईंदा आहिनि। पाण खे वॾो बुद्धिजीवी, वॾो पाण खे बुद्धिमान सम्झंदा आहिनि। ऐं सज़ा घणी, नरक ॿुधो कहिड़ा भयंकर आहिनि, आग लॻंदी रहंदी आहे। ऐं टाइमिंग घणी, समय घणो, शरीर में जेतिरा रोम आहिनि, हिकु हिकु वार जेतिरो आहे, हिकु हिकु 1000 साल जे बराबरि एतिरी देरि उहे नरक में जलंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। ये सृष्टि परंपरा ईअं नथी हले फोकट में,
हिसाब किताब आहिनि, भगवान हलाइण वारा आहिनि। अहिड़ी दुर्गति थींदी आहे। जेके माण्हू कंहिं तरह जी आपत्ति न अचण ते बि वैदिक रस्ते खे छॾे, धर्म खे छॾे करे पाखंड कंदा आहिनि, पाखंड सां भरियल धर्म जो सहारो खणंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। यमदूत 80 पत्र वन में अहिड़े नरक में वठी करे उन्हनि खे कोड़नि सां चङी तरह पीटींदा आहिनि। मार सां बचण जे लाइ उहो हेॾे होॾे डुकूं पाईंदो आहे। अहिड़ी भयंकर उनजी दुर्दशा थींदी आहे। उनजे अंग अंग खे तलवार सां कटियो वेंदो आहे। शरीर टुक टुक थियण लॻंदो आहे। भयंकर वेदना सां हाय मां मरियम चिलाईंदो रहंदो आहे। कदम कदम ते मूर्छित थी करे करण लॻंदो आहे। पंहिंजे धर्म खे छॾे पाखंड जे रस्ते ते जेके हलंदा आहिनि उन्हनि खे अहिड़े कुकर्म जो फल भोगणो पवंदो आहे। ये तो कलयुग के जीवन के लिए विशेष है। प्रभुपाद महाराजन चवन था कलयुग में भी असुर अथव। कंस मरियो, रावण मरियो, तो बया कड़ा असुर आहिनि? राक्षस तो कोई नज़र ना आयो भयंकर। चवन था न मनुष्य के रूप में अची आहिनि। महाराज कड़ा असुर आहिनि? प्रभुपाद महाराजन चवन था जेके धार्मिकता चवन पान के, चवन था असां भगवान के मञींदा आहियूं, लेकिन श्री कृष्ण भगवान कोन्हे, राम जी भगवान कोन्हनि। उहे चवन था हिन समय जा कलयुग जा असुर अथव। कई अहिड़ा माण्हू बि आहिनि न, पाण खे धार्मिक बि चवंदा आहिनि, हाँ सेवक भी चवंदा आहिनि, असां नाम भी जपींदा आहियूं और चवंदा आहिनि श्री कृष्ण भगवान न आहे। भागवत चेती सुखदेव जी चवन था कृष्णस्तु भगवान स्वयं। भगवान केरा? एक लाइन में चओ श्री कृष्ण भगवान आहिनि। काथे रहंदा आहिनि? गोलोक में रहंदा आहिनि, कण कण में रहंदा आहिनि, काथे न रहंदा आहिनि। शरीर रूप सां पुछो था गोलोक में रहंदा आहिनि, ज्ञान रूप सां पुछो था तव्हांजे अंदर भी वेठा आहिनि। केर तो चए भगवान कोन्हनि? अहिड़ा माण्हू इन नरक में किरंदा आहिनि। अॼुकल्ह पाखंड इन खे ई चइबो अथव। माण्हू नज़र ॿियो था अचनि, आहिनि अलॻि। चओ हरे कृष्ण। कालनी में दई तो न हो, हनुमान महाराज के रोकी, ॿाहिरि तो साधु बणी वेठो, बढ़िया धुनी पियो लॻाए राम नाम जी, लेकिन वेश बदले वेठो कपटुस। हनुमान जी के रोकण पियो चाहे। तो अहिड़ी तरह सां हिन कलयुग में कई अहिड़ा पाखंडी माण्हू जेके पाण खे धार्मिक चवंदा, गुरसिख चवंदा, श्री कृष्ण के न मञींदा, राम जी के न मञींदा, उन्हनि जे लाइ VIP नरक इहे स्पेशल। चओ जय श्री कृष्ण। कदम कदम ते मूर्छित थींदा आहिनि, पंहिंजे धर्म खे छॾे करे पाखंड जे रस्ते ते हलनि था। इन तरह पंहिंजे कुकर्म जो फल भोगणो पवंदो आहे उन्हनि खे। जेके हिंदू धर्म छॾे ॿियो धर्म था अपनाइनि पिया, विधर्मी था थी वञनि, तिर पैसनि जे लालच में, भोगनि जे लालच में। कोई ईसाई बणिजी वियो, कोई मुसलमान बणिजी वियो। धर्म त हिकु ई आहे हिंदू, ॿियो धर्म आहे ई कोन। यानी उन्हनि धर्म जो त्याग कयो, अधर्मी थी विया, उहे अहिड़े नरक में किरंदा। हरे कृष्ण। अच्छा, हिन लोक में जेके माण्हू राजा या राज कर्मचारी थी करे निरपराध माण्हुनि खे दंड ॾींदो आहे। पहिरियों राजा हूंदा, अॼु केरु आहिनि? नेता आहिनि। सम्झो इहो नेताउनि जे लाइ। या ब्राह्मण खे शरीर दंड था ॾियनि। जेके माण्हू फ़ैसिलो सही नथा कनि, न्याय नथा कनि सही, ब्राह्मण के शरीर जो दंड न ॾिबो आहे। उहे महापापी मरी करे सूकर मुख नरक में किरंदा आहिनि। महाबली यमदूत उनजे अंगनि खे कुचलींदा आहिनि। जीअं न गन्ने जी रस कढबी आहे मशीन में, तीअं उन्हनि खे पेरियो वेंदो आहे कमंद वांगुरु। हरे राम। तब वह कोलू में पेरे जाते हुए गन्नों के समान पीड़ित होकर दुख पाता है। रोंदा आहिनि, चिल्लाईंदा आहिनि, आर्त स्वर सां, कॾहिं मूर्छित थी वेंदा आहिनि। हाणे ध्यानु ॾेई ॿुधो भाई, इहा ॻाल्हि मां सत्संग में ॿुधाईंदो आहियां त माण्हू सवाल कंदा आहिनि, ईअं कीअं हूंदो, हे छा आहे? ध्यानु ॾेई ॿुधो, इहो तव्हां कीअं था चओ पिया। हाणे मां पढ़ी थो ॿुधायांव 7वां श्लोक ॿुधो, 6वें अध्याय जो पुरुष इस लोक में खटमल आदि जीवों की हिंसा करता है, मच्छर वगैरह खटमल, उनसे द्रोह करने के कारण अंधकूप नरक में गिरता है। क्योंकि स्वयं भगवान ही रक्तपान आदि उनकी वृत्ति भगवान ने बनाई है। मच्छरनि जो तो इहो स्वभाव आहे खून पीअण, उनजो भोजन भगवान ईअं ई ठाहियो आहे। ठीकु आहे। और उन्हें उसके कारण दूसरों को कष्ट पहुंचने का ज्ञान भी नहीं है। मच्छरनि खे पतो न आहे, वो तव्हांखे दुख ॾेई वियो आहे, लेकिन तव्हांखे तो पतो आहे तव्हां उनजी जान वठी रहिया।
किंतु मनुष्य की वृत्ति भगवान ने विधि निषेध पूर्वक बनाई है। जीवन ते कर्म कानून लागू न थींदो आहे। इहा ॻाल्हि यादि रखिजो। कोई कुतो कंहिंखे मारे छॾे उनखे सज़ा न मिलंदी, शेर कंहिं जीव खे मारे छॾे उनखे सज़ा न मिलंदी, नांग ॾेडर खे खाई उनखे सज़ा न मिलंदी, लेकिन इंसान मच्छर मारियो त उनखे सज़ा मिलंदी। छो जो हुननि जी बुद्धि योनी कोन्हे जीवन जी, विवेक बुद्धि परमात्मा खे पाइण जो जेको अवसर आहे उहो केवल इंसान खे आहे। इन करे कर्म निषेध विधि या इंसान ते ई लागू थींदी, माण्हूअ ते लागू थींदी, जीवन ते लागू न थींदी। हरे कृष्ण। हा, मन में चवंदा रहो न भाई, मन में सिमरन कंदा रहो, चवंदा रहो श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ध्यान ॾेई ॿुधो भाई, सुखदेव जी महाराज चवनि था, हे परीक्षित, मच्छर जीव जंतु खटमल उन्हनि खे पतो न आहे, उहे असांजी रत पीअंदा चक पाईंदा त उन्हनि ते पाप न लॻंदो, लेकिन असां जीवन खे मारींदासीं त पाप लॻंदो। छो जो भॻवानु उन्हनि जी वृत्ति स्वभाव उन्हनि जो जीवन भोजन ईअं ई ठाहियो आहे। उन्हनि खे पतो न आहे उहो असांखे कष्ट ॾेई रहिया आहिनि। जाते पशु मृग पक्षी नांग रेंगण वारा जंतु, मच्छर नालो लिखियलु अथव, मच्छर जूं माताऊं ध्यान जो स्पेशल, मतां ईअं जूं कढो ॿारनि जी ऐं ॿिनि नवनि जे विच में ठका, हा न, पतो ई न पवंदो अथव। जूं खणी करे मारींदा वञो। पहिरीं ॿारनि जी सफ़ाई, वारनि जी एतिरी रखो ॿारनि जे वारनि जी कि जीव पैदा न थियनि, त ठोरो कराए छॾियो उहो सुठो आहे। असांखे बाबा जन बाबा भगत राम साहिब लाइ घणा बार ठोरो करायो बचपन में। जुआ न कढाईंदा, सिधो वठी हलंदा नाईअ ॾे, ऐं हल लाइस हिन जा वार, पोइ थोरी देरि रोअंदासीं, पोइ वरी साॻो ई मैगी पास्ता शुरू। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। उहो सही आहे, थोरी देरि वीचारा भले सुंदरता जो त्याग कनि, हा, पगड़ी पाइनि, जरीअ जी पगड़ी पाइनि, टोपी पाइनि, नकली विग लॻाए छॾनि, बढ़िया बढ़िया अचनि थियूं, हा न। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अजुआ लीख केतिरा हज़ारनि में हूंदा आहिनि, केतिरी हिंसा थी वेंदी। ॿार कॾहिं न चवंदव वार कटायो, ॿार चवंदा वार कटायो, वार न कटाइण ॾींदव, हुननि जी ॾाढी आसक्ति। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। असांजा साईं जन ॾिठूं, असां वृंदावन वियासीं त तानिया खे अंबला खे ॾाढी जुआ पइजी वई। असां वृंदावन आयासीं त वियासीं त बढ़िया आहे, वॾा वॾा झालर वार, वापसि आयासीं त ठोड़ी। भई इहो कीअं थियो? चयूं पहिरियों मशीन खणी आया, चयूं सखियूं बंदि कर, आरती उतारियोसि पहिरियों, ॾिस तुंहिंजी आरती था उतारियूं। आरती उतारे वार लाहे उनखे मस्तु घुमाए आया, शयूं वठी ॾिनऊं, कंप्रोमाइज़ थी वई, थोरी सी देरि में राज़ी थी वई। हरे कृष्ण। इहे संतनि वटि कलाऊं हूंदियूं आहिनि, असां वटि कोन्हनि इहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त उन्हनि खे अहिड़े नरक में विझंदा आहिनि, भयंकर दुख पीड़ा कष्ट वारे नरक में। ऐं इहे सभु जीव, यादि रखिजो, इहे खटमल, इहे जीव जंतु, इहे जूं, इहे लीखूं, इहे मच्छर उन्हनि खे 24 घंटा कटींदा रहंदा आहिनि, नोचींदा रहंदा आहिनि, खून पीअंदा रहंदा आहिनि। छो जो इन द्रोह कयो, सभु तरह सां उनखे कटींदा आहिनि। इन सां उनजी निंड शांती भंग थी वेंदी आहे, जॻहि न मिलण ते बेचैनी थींदी आहे। घोर अंधकार हिकु त पहिरीं महा रोरो नर्क, घोर अंधकार में इन तरह भटकंदो रहंदो आहे जीअं रोग में ग्रस्त माण्हू शरीर में छटपटाईंदो रहंदो आहे। जेको माण्हू हिन लोक में बिना पंच महायज्ञ किए न स्वाहा करे, न अग्नि ॾे, न कंहिंजे पेट में फुल्को विझे, ईअं ई रोटी खाए, न गांइ खे खाराए, न जीवन खे खाराए, केवल पंहिंजे लाइ भोजन करे उथे ऐं बढ़िया ब्रेकफास्ट करे, नाश्ता करे, हिकु फुल्को बि कुझु बि गांइ खे न खाराए, कुते खे न खाराए, किवलिन खे न खाराए, ग़रीब खे न ॾे, ब्राह्मण खे न ॾे। पंच महायज्ञ त हाणे थींदा न आहिनि, अग्नि त घर घर में ॿरंदी न आहे, चुल्ही गायब थी वई, हवन थींदो न आहे। कम से कम जीवन खे खाराए, उहो बि न करे, केवल पाण रोटी खाए, त उनखे कहिड़ो पुरस्कार मिलंदो आहे भाई? चओ हरे राम।
जेको बिना ॿिए कंहिंखे ॾेई करे पाण ई तो खाई वञे, उनखे कांव जे समान चयो वियो आहे, माण्हू उहो कौए जे समान आहे। उहो परलोक में कृमि भोजन नाले निकृष्ट नरक में किरंदो आहे। उते 1 लख लंबो चौड़ो हिकु ई कीड़नि जो कुंड आहे। 1 लख योजन यानी 6 लख किलोमीटर कुंड हूंदो कि वॾो शहर हूंदो? कुंड था चवनि, उनजे लाइ कुंड आहे उहो नरक जे लाइ। 6 लख किलोमीटर में केवल ये कीड़ा कीड़ा भरियल हूंदा आहिनि जेके नोचे नोचे खाईंदा रहंदा आहिनि उनखे। मच्छर त ईअं ताड़ियूं वॼाए मारे छॾींदा आहिनि। रैकेट आयो आहे अॼुकल्ह, है न, उहो रैकेट सां मारींदा रहंदा आहिनि मच्छरनि खे। जेके मच्छर मारींदा, मच्छर ई मारींदा रहंदा उहे। उते उन्हनि खे कीड़ो ठही करे रहणो पवंदो आहे। चओ हरे कृष्ण। ऐं जेसि ताईं पंहिंजे पापनि जो प्रायश्चित न करण वारे उन पापीअ खे बिना ॾिने बिना हवन किए खाइण जे दोष जो सुठी तरह हिसाब किताब ॾियणो पवंदो आहे। हरे राम हे हरे। भाई घणी देरि ॿुधायो मां, ॾाढा लंबा चौड़ा हिसाब किताब है, हिकु हिकु कर्म जा हिसाब किताब लिखियल आहिनि। हे हरे। कोई चोरी करे, जबरदस्ती करे, कोई ब्राह्मण जो हिस्सो खाई वञे, यमदूत उनखे संदंश नाले नरक में वठी करे तपियल लोह हूंदो आहे उन गोले सां उनखे दागींदा आहिनि। कोई व्यभिचार करे, उनखे तप्त सूरमी नाले नरक में कोड़नि सां पीटींदा आहिनि। भयंकर लोह जी मूर्ति ठहियल हूंदी आहे, उन सां आलिंगन कराईंदा आहिनि व्यभिचार करण वारनि खे। कंहिं बि तरह जो कोई बि व्यभिचार करे। हे हरे। ॾिसो ॿुधी करे ई माण्हू भयभीत थी वेंदो आहे। कमाल आहे, लेकिन पाप करण महिल होश न हूंदो आहे असांखे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो बि लिखियल अथव, जेके पाखंडी माण्हू बलि ॾींदा आहिनि यज्ञ जे नाले ते, धर्म जे नाले ते जीवन खे कटींदा आहिनि, बलि ॾींदा आहिनि, चाहे कुर्बानी हुजे चाहे बलि हुजे, कुझु बि हुजे, पीटींदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे बि भयंकर नरक मिलंदो आहे। चओ हरे राम। विश्वसन नरक जो नालो आहे। उते नरक जा अधिकारी ॾाढी पीड़ा ॾेई करे तपाए सताए करे पोइ उन जीव खे कटींदा आहिनि, पर जीव मरंदो न आहे। छो जो उहो शरीर ॿियो हूंदो आहे, ये भौतिक शरीर आहे, कारण शरीर, सूक्ष्म शरीर। उते हूंदो आहे यातना शरीर। यातना शरीर यानी केवल यातना, पनिशमेंट। मरण जहिड़ो थी वेंदो, लेकिन थोड़ी देरि में वरी होश अची वेंदो, वरी जहिड़ो थी वेंदो। छो जो लंबा चौड़ा कर्म कया अथई न। हरे कृष्ण। जेके ग़लति अधर्म ते हलंदा आहिनि, ग़लति खोटा कर्म कंदा आहिनि, व्यभिचार कंदा आहिनि, अधर्म जे तरीक़े सां उन्हनि खे भयंकर नरक मिलंदा आहिनि। साध संगत जी गंदगीअ में रहंदा आहिनि। जेको कंहिंखे दुख ॾे, पीड़ा ॾे, कष्ट ॾे, आग जलाए छॾे, कंहिंखे बाहि ॿारे छॾे, कंहिंजो झोपड़ी जलाए छॾे, व्यापारियुनि खे लूटे वठे, उनखे यमदूत सार मियादन नाले नरक में किराईंदा आहिनि, जिते 720 यमदूत कुते जे रूप में उनखे ॾाढे तेज़ीअ सां चक पाईंदा रहंदा आहिनि, कटींदा आहिनि। कोई झूठी गवाही ॾे, कूड़ ॻाल्हाए, ध्यानु ॾियो, व्यापार में कपट करे, बेईमानी करे, धोखो करे। माण्हू सोचींदा आहिनि अरे धंधे में कूड़ हलंदा आहिनि, ईअं थोरी आहे, कूड़ न हलंदा आहिनि धंधे में। चओ हरे राम। चवनि था सच नथा ॻाल्हाए सघो त कूड़ न ॻाल्हायो, अधु छूट अथव, हा न। ऐं हद खां वधीक कमाई करणु उहो बि कूड़ आहे, उहा बि बेईमानी आहे। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ी लिमिट हुजणु खपे कमाईअ जी। ईअं न आहे तव्हांखे बढ़िया आइटम मिलियो, कोई सुठो आइटम वठी आयो त 100 जो तव्हां 1000 रुपए में विकिणी छॾियो उनखे। चओ जय श्री कृष्ण। जेके माण्हू लूट कंदा आहिनि, झूठी गवाही ॾींदा आहिनि, व्यापार में दान जे समय कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, मरण ते आधार शून्य अविचीमान नरक में किरंदा आहिनि। उते 100 योजन 600 किलोमीटर ऊंचे पहाड़ जे चोटीअ खां उनखे सिर जे बल हेठि किरायो वेंदो आहे। उन नरक जी हेठों जी भूमि पत्थर जे समान। चओ हरे राम।
इन करे उन जो नालो आहे अवीचीमान। समय ॾिसो कलाक थियो साध संगत जी। मां सोचुमि 10 मिंट ॿुधाईंदुमि तव्हां। हे हरि विश्राम था ॾियूं, बाक़ी तव्हां पढ़ी वठिजो साध संगत जी। या त कॾहिं वरी गरुड़ पुराण कंदासीं, उन में वरी विस्तार सां हे पढ़ूं, हा न भाई। वैसे श्राद्धनि में इहो ज़रूरु ॿुधणु खपे। ये तो संयोग आहे, श्राद्धनि जो समय ई थो हले, असां कलाक ॿुधाइनि, ॾाढो सुठो, भगवत कृपा। ये ज़रूरी आहे, पतो पए असां कहिड़ा कहिड़ा कर्म कयूं, कहिड़ा न कयूं। कोई हिसाब किताब आहे कि न आहे? माण्हू पाप कर्म सजा तो ई टलजंदो आहे। कंहिंखे चओ इहे सजा न आहे त पोइ सभु उहो ई करणु लॻनि। तॾहिं असांजा महात्मा आहिनि जैन संप्रदाय जा मुनि, जैन मुनि पुष्प जी महाराज, उहे चवनि था भाई कि अगर तू सुठो नथो करे सघे त ख़राबु न कर, ध्यानु ॾे। भलो नथो करे सघे त बुरो बि न कर। बन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। हे हरि भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, हो कांटे बन कर मत रहना। घर न किसी का बसा सको तो, चवनि था अगर कंहिंजो घर नथा ठाहे सघो त भाई आग बि न लॻायो। कोई ग़रीब आहिनि जेके वीचारनि खे हिकिड़ी झोपड़ी ठाहिण में कई महीना लॻी वेंदा आहिनि, साल लॻी वेंदा आहिनि, तॾहिं हिकिड़ी झोपड़ी ठहंदी आहे। सालनि में कंहिंजी झोपड़ी बनंदी आहे। कई अहिड़ा बि माण्हू आहिनि जो कुझु ई मिंटनि में बस्ती जलाए छॾींदा आहिनि। चओ हरे कृष्ण। भाई हिकिड़े शायर ॾाढी सुठी ॻाल्हि चई कि हमें बरसों लग गए एक झोपड़ी बनाने में, हमें बरसों लग गए एक झोपड़ी बनाने में, तुम्हें तरस नहीं आया बस्तियां जलाने में। घर न किसी का बसा सको तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो छार नमक न मिला देना, मरहम पट्टी कर न सको तो छार नमक न मिला देना। दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना, दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। हो सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो,
मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष न घोलो। मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष मत घोलो। मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष न घोलो। मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष मत घोलो। राम नाम की माला लेकर सुबह शाम भजन करना। राम नाम की माला लेकर सुबह शाम भजन करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। 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 हाँ, कांटे बन कर मत रहना। अध छूटा स्वामी राम सुखदास महाराजन चवन था, सच ॻाल्हायो साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप। जाके हृदय साच है ताके हृदय कृष्ण आप। लेकिन नथो थे भैया, सच ॻाल्हाईंदे माण्हू ॾाढो गड़बड़ था कनि पिया। सच ॻाल्हाइण जी छूट नथी मिले। अच्छा त एतिरो कजो, कूड़ न ॻाल्हाइजो। हीअ अलॻि ॻाल्हि अथव, अलॻि अलॻि इशू अथव ॿई, ध्यानु ॾिजो। सच ॻाल्हायो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, नथा ॻाल्हाए सघो कूड़ न ॻाल्हायो। पाप त न लॻंदो कूड़ ॻाल्हाइण जो। सच ॻाल्हाइण त तपस्या आहे और कूड़ ॻाल्हाइण पाप आहे। ॿई शयूं अद्भुत अथव भाई। चओ हरे राम। दान कयो सुठी ॻाल्हि आहे, नथा करे सघूं त चोरी त न कयूं कंहिंजी। दान ॾियणु पुण्य आहे और चोरी करणु पाप आहे। माण्हू स्वाभाविक कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं ई कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि बिना वजह जे। बाबा जन चवंदा कोई वञे थो पियो हेॾे बिलासपुर, भई काॾे थो वञे, चवंदुसि न मां जबलपुर थो वञा। उहो वीचारो छुटो 2-3 ॾींहं हाणे ईअं ई कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। नरक जो वर्णन ॿुधायो भगवान शुकदेव महाराज। परीक्षित महाराज ओहो चवनि था भगवन अहिड़ा भयानक दंड, अहिड़ी सजाऊं। सोचो जेके 7 ॾींहं पोइ शरीर छॾिणो आहे, उहे निर्भय वेठा आहिनि। असां ते थी दया अचे उन्हनि खे, छो जो उन्हनि खे पतो आहे जेको अमृत मां पियां थो उहो त श्री कृष्ण सां ई मिलाईंदो। भगवन अहिड़ा भयंकर दंड, अहिड़ी सजाऊं आहिनि, अहिड़ा हिसाब किताब आहिनि। हा परीक्षित, त कोई बचण जो उपाय आहे कि न? चओ हरे राम। शुकदेव भगवान चवनि था बचण जा त केवल 2 उपाय आहिनि। 2 उपाय कहिड़ा आहिनि? माण्हू अगरि पाप करणु न छॾींदो, सन्मार्ग ते भक्तीअ जे रस्ते ते न हलंदो, सच जे रस्ते ते, त स्वाभाविक आहे या त इहो ई उपाय आहे कि उहो दंड भोगे वरी फ्रेश थी वञे, हिसाब किताब बराबरि करे अचे, पेमेंट करे अचे, वरी अची नओं जीवन वठे। पोइ पतो न आहे कहिड़ा कर्म कंदो। ये कपिड़ो मेरो थी वञे त हिकिड़ो इहो ई उपाय आहे कि धोबी घाट ते मोकिलियो। पोइ धोबी कीअं हूंदा आहिनि ख़बर अथव, खणी करे ॾिठो अथव, धोबी खणी करे बढ़िया फर्श ते ईअं खणी करे सटींदा आहिनि, ठका ईअं धोईंदा आहिनि। पोइ धोबी बढ़िया तरीक़े सां, या त सजा मिले असां भोगे अचूं। अच्छा, सजा जेको न पाइणु चाहे, बचणु चाहे पापनि खां, जेको पाप करे चुको आहे पहिरियों ऐं सजा नथो पाइणु चाहे, उहो काॾे वञे? त शुकदेव भगवान चवनि था उनजो वरी हिकिड़ो उपाय आहे, घर में थधे थधे पाणीअ सां कपिड़े खे धोयो वञे, बढ़िया साबुण सां धोई करे ऐं छांव में सुकाए छॾियो। इहो कहिड़ो हिसाबु आहे महाराज? चवनि था उहो हिसाबु आहे संगत सां मिली करे रोज़ श्री कृष्ण गोविंद
नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन इहो उपाय तो कृपाल। नरक खां बचण जो। प्रभु जी कथा ॿुधो, प्रभु जो कीर्तन कयो, हरि नाम सिमरन कंदा अचो, प्रभुअ खे यादि रखो, प्रभुअ जी शरण वठो, गीता पढ़ो, भागवत पढ़ो, रामायण पढ़ो, भक्तमाल पढ़ो, रोज़ सत्संग कयो। बसि पंहिंजो जीवन निर्वाह जो जेको ज़रूरी समय आहे उन में भॻवान खे मिलायो, ध्यान ॾियो, संसार में भॻवान खे मिलायो, बाक़ी समय भक्ति कयो त भक्तीअ में संसार खे न मिलायो। चओ हरे राम। यानी कथा था ॿुधो त पूरी कथा ॿुधो, बाक़ी संसार जो कमु तव्हां जेको 4-6 कलाक कयो था ओॾी महिल मन में सिमरन हलंदो रहे। पहिरियों माताऊं छा कंदियूं, 10-10 कलाक कथा हलंदी, सुबुह जो शाम तक 10 कलाक कथा। पोइ माताऊं जेके हूंदियूं न, अमाऊं ऊन खणी ईंदियूं, कथा बि ॿुधंदियूं, उहो स्वेटर बि ठाहींदियूं रहंदियूं। चओ जय श्री कृष्ण। पहिरियों ईअं हलंदो, ॿई कम हलंदा बढ़िया। हरे राम। त परीक्षित महाराज जी प्रश्न था कनि, भगवान अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त कोई हिन सां पापी बि तरी वेंदा आहिनि? अरे पापी महापापी तरी वेंदा आहिनि। जीव में पाप करण जी एतिरी ताक़त न आहे जेतिरी भॻवान में माफ़ करण जी ताक़त आहे। श्री विष्णु पुराण में भॻवान चवनि था इंसान पाप करे नथो सघे जेतिरी भॻवान जी करुणा दया कृपा आहे। त पोइ हा, सभु पापी मुक्त थी था सघनि। कोई बि पापी हुजे त महाराज हिकिड़ी कोई घटना जेकी सची थी आहे ॿुधाए छॾियो। सुखदेव भगवान चवनि था ॾाढी सुंदर घटना, हिकिड़ो ब्राह्मण थी करे वॾो पापी बणिजियो, उहा तव्हांखे ॿुधायूं था। चओ जय श्री कृष्ण। अजामिल नाले सां हिकिड़ो ब्राह्मण हूंदो हो, पंहिंजो रोज़ पूजा करे, हवन करे, यज्ञ करे, ध्यान करे, भजन करे, सिमरन करे। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, गुल समीदा खणण जे लाइ, पूजा करण जे लाइ बगीचे में वञे पियो। अचानक हिकिड़ी गणिका हिकिड़े पुरुष खे ॾिठई, अखियुनि सां ॾिठई, ध्यानु ॾिजो, अखियुनि सां ॾिठई, अखियुनि जे द्वारा का मंदरु अचे, छा जा गुल छा जी समीदा उते रहिजी आहे। सिधो उन स्त्रीअ जे पोयों पोयों वियो, उन जे घर वियो, विकामजी वियो, शादी थियल हुअसि, घर छॾिजी वियो, उन जो ग़ुलाम बणिजी वियो। धीरे धीरे पूरा पैसा लुटाई, धन लुटाई। उन गणिका ते एतिरो मोहित थी वियो, ॾिठई पैसा सभु ख़तमु थी विया आहिनि। पोइ धीरे धीरे चोरी करणु लॻो। चोरीअ सां कमु न हलियो, डकैती करणु लॻो, खुलेआम मारणु लॻो, हत्याऊं करणु लॻो, नशो करणु, पाप करणु, सभु तरह जा उन में ऐब अची विया। युवावस्था में, नंढी सी उमिरि में पापी बणिजी वियो। ऐं इहो क्रम उन जो हलंदो रहियो केसि ताईं? 88 सालनि तक, 88 इयर्स अहिड़ा पाप कंदो रहियो। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। और जीवन भर पाप ही कयईं। जॾहिं कोने गणिका जे पोयों लॻो, ॿियो कुझु न कयईं। उन हत्याऊं कयईं, डकैतियूं कयईं, जुआ, शराब, व्यभिचार, सभु। हिकु बार संत उन जे घर में धोखे सां अची विया, पतो न हुयो, लेकिन संत कल्याण ई कंदा आहिनि। चवनि था हिन जो उद्धार कीअं थींदो? हीअ त भॼन करण वारो आहे न आहे। पुट घणा ॿार आहिनि तोखे? 9 ॿार आहिनि। दक्षिणा ॾींदे? चए थो दक्षिणा, मुंहिंजे ज़ाल इशारो कयो आहे। उन गणिका खे भाव भरिजी आयो कि असांजे घर संत कीअं अची विया, कंहिं मज़ाक में मोकिले छॾियो हूंदो। कोई दक्षिणा भाई ॾींदे? तूं तुंहिंजे घर असां प्रसाद खाधो आहे, जल पीतो आहे। अरे बाबा जी, ये तव्हांजा चमटा, तूंबा ऐं ये जेके घंटियूं घड़ियाल खणी वेठा आहियो, ये लूटिया नथी माओ, इहा ई दक्षिणा अथव। उहो चवनि था अरे भाई इहा दक्षिणा पैसनि जी नथा घुरूं, ॿी काई दक्षिणा। भॼन वजन कंदे चई इहे सभु कोन थींदो असांखां। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तोखे ॿार घणा आहिनि? 9। तोखे 10 पुट थींदी, असां था चऊं। पोइ चई उनजो नालो नारायण रखिजां, इहा ई दक्षिणा आहे। हा, इहा मां ॾेई छॾींदुमि, इन में कोई दिक़त न आहे। वैसे बि रॉकी टॉकी, शाकी चाकी, चिंटू पिंटू, किंटू पिंटू नालो रखां उनजो, हा। लेकिन हाणे तव्हां चओ था त उनजो नालो रखंदुमि नारायण। छा नालो रखंदुमि? संतनि जा वचन थिया, 10 ॿार थियो, नालो रखई नारायण। संतनि जी कृपा, ॾाढो मोह पइजी वियो। रोटी खाए त छा चए? पाणी पीए त छा चए? पंहिंजे धंधे में चाकू खणी वञे त छा चए? चोरी करे अचे त छा चए? डकैती करे त छा चए? राति जो निंड अधु राति जो खुले त छा चए? सुबुह जो उथे त छा चए? बसि इहा आदत पइजी वई। संतनि जा आइडिया या तकनीक संतनि जी। हरे राम। अंत समय आयो साध संगत जी।
भयंकर पाप कई, भयंकर यमदूत आया उनखे वठण जे लाइ। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसी करे थर थर कांपण लॻो अजामिल, उन जा प्राण कढी करे भीतर जीअं खींचण लॻा। अचानक ॿाहिरि उनजो पुटु पियो खेॾे, साम्हूं बि न हुयो ऐं आदत पइजी वई पुट खे सॾु करण जी। पंहिंजे पुट खे सॾु कई, जोर सां आर्त स्वर दीन थी करे, दुखी थी करे जोर सां पुकार लॻाई, दुखी थी करे पुकार नारायण। चओ न भाई नारायण नारायण ओ नारायण। नारायण। पुट कोन ॿुधो, भगवान ॿुधो। भगवान छिड़क भरियो थिया। लक्ष्मी माता पुछो प्रभु छा थियो? तव्हां अचानक परमात्मा। भगवान कुछ जवाब न ॾिनो, तुरंत पंहिंजे पार्षदनि खे इशारो कयो। ओ तो अंतर ध्यान थिया, 2 सेकंड बि न लॻा, उते प्रकट थिया। कमाल थियो। सॾु कई पुट खे, ॿुधो नारायण भगवान। पार्षद अची विया, हुनजा प्राण पिया कढनि। अहिड़ो धिको ॾिनऊं, यमदूत वञी हेठि किरिया। उथी करे आया, भैया हितां चमकीला चमकीला इहे केरु आयो? बढ़िया चमक दमक भरियल, बढ़िया पीतांबर पातल, 4 भुजाऊं, तव्हांखे सोन जा मुकुट पातल। केरु आयो तव्हां? तव्हां केरु आयो? असां यमदूत आहियूं, यमराज जा दूत आहियूं। उन्हनि चयो असां ब्रजराज जा दूत आहियूं, रसराज जा दूत आहियूं। भगवान नारायण असांजा स्वामी। अरे भैया असां पंहिंजो कमु था कयूं, तव्हां असां में दख़ल छो था ॾियो असांजे कम में? तूं ॿुधे न हिन अंत समय छा चयो? नारायण। की तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे, हे तव्हांजे स्वामीअ खे सॾु नथा कनि, त हे पंहिंजे पुट खे सॾु था कनि। चई हिन जे पुट जी घणी उमिरि आहे? ही 4-8 साल हूंदसि। असांजो नारायण चयो त अनंत सदाखो आहिनि। पहिरियों नालो कंहिंजो? भगवान नारायण जो। पोइ फ़ैसिलो थी वियो। चई न न असां इहे सभु न मञींदासीं, तर्क वितर्क तव्हांजा, असां हिन जा प्राण खणी वेंदासीं। वो जो ज़बरदस्ती कयूं, ठका कयूं, अहिड़ी चमाट, डंडा हयनो गदाऊं, महाराज हाय हाय पुकारींदा, सिधो उहे हली विया धर्मराज ॾे। ऐं हेॾे पार्षद महाराजनि जो दर्शन कयो। अजामिल उथी करे वंदन तो करणु चाहे, पार्षद अंतर ध्यान। अजामिल सोचे तूं ही छा ॾिठो मां? ही त प्राण वापसि अची विया, ही यमदूत आया भयंकर, मूंखे भगवान नारायण बचाए वरितो। भगवान जा पार्षद आया, उथी वेठो। मतिलबु हिकु हिकु कर्म जा हिसाब किताब आहिनि। भगवान जे नाम जी एॾी महिमा आहे। मां त पुट खे सॾु कयो, नाले जो आभास, नालो भगवान जो। ॾिसो चवंदा आहिनि भावग्राही जनार्दन, ध्यानु ॾिजो, ॾाढी अद्भुत ॻाल्हि अथव, ॾाढी प्यारी ॻाल्हि। भगवान जो नालो आहे भावग्राही जनार्दन। भाव ग्रहण कंदा आहिनि, पर हिते त भाव बि न हुयो भगवान जो। अजामिल कोई भगवान जे भाव सां न पुकारियो, पुट जे भाव सां पुकारियो, लेकिन नालो भगवान जो। सॾु कयईं पुट खे, तॾहिं बि भगवान करुणा करे छॾी। यानी भगवान एॾा दयालु, एॾा दयालु, भाव त ग्रहण कंदा आहिनि। बिना भाव जे बि अगरि कोई नालो पुकारे त उन जो बि उद्धार करे छॾींदा आहिनि। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। हिते त भाव बि कोन हो, नाले जो आभास हो, नालो बि पुट जो रखियल हो। करुणा कई प्रभुअ। उथियो अजामिल, उतां उथियो त घर वापसि न आयो। वन में हलियो, गंगा जी जे किनारे ते वेही करे बनमालीअ जो भजन कयईं। भजन कंदे कंदे 12वें महीने में साक्षात उहो बि भगवान श्री नारायण खे प्राप्त थियो। बोलो अजामिल जी महाराज की जय हो। और यमदूत वापसि विया धर्मराज वटि। पंहिंजी जेकी फांसी हूंदी आहे साम्हूं रखियऊं, डंडो वापसि रखियऊं। जयराम जी की असां रिजाइन था कयूं, तव्हांजी नौकरीअ तो असां न कंदासीं, असां इस्तीफ़ो ॾिनोसीं, स्वीकार कयो। अरे भैया छोड़ो, छा थियो इहो? छा था कयो इहो? जीअं असां छाजे करे तव्हां वटि सर्विस कंदा आहियूं, नौकरी कंदा आहियूं, ॿियनि जी कुटाई करण जे लाइ, सिर लाहिण जे लाइ, डंडा हणण जे लाइ। उल्टो अॼु असां ई कुटाई खाई आहियूं, असांखे अहिड़ी पिटाई पई आहे, महाराज राम राम चई भॼी आयो। अरे थियो छा? चई साईं हाणे ॿुधो, वियासीं जेको अजामिल, हा 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 अजामिल, ओॾे वियासीं, उनजे पुट जो नालो नारायण हो। त पोइ जीअं हुन पंहिंजे पुट खे सॾु कयईं जोर सां, नारायण नारायण। धर्मराज चयो ख़बरदार, धीरे धीरे चओ। छो? कि वधीक नारायण नारायण कंदे त हिते बि नरक ख़ाली थी वेंदा, ठंडा ठार थी वेंदा, हे बि हली वेंदा जेके अंदरि वेठा आहिनि। चई मतिलबु जीअं भगवान जे नाम जी महिमा आहे।
तो महाराज असां कंहिंखे पकड़ियूं, कंहिंखे न पकड़ियूं, कंहिंखे सजाऊं, कंहिंखे न ॾियूं, कंहिंखे वठी अचूं, कंहिंखे न वठी अचूं। हाणे त सम्झाए छॾियो, अहिड़ो केस पहिरियों कॾहिं न आयो आहे। चओ हरे राम। नारद जी महाराज बि नारायण नारायण कंदा रहंदा आहिनि। चई ॿुधो, जेको सॼे ॾींहं में कॾहिं भॻवान जो नालो न खणे, जेको कॾहिं प्रभुअ जो मिठो मिठो नालो उच्चारण न करे, जेको सत्संग न करे, कीर्तन न करे, उन्हनि खे तव्हां वठी अचिजो बसि। आ जेके ॾींहं में हे कृष्ण, हे गोविंद, हे माधव, हरे नारायण, हरे माधव, श्री कृष्ण गोविंद, भगवान जा अलॻि अलॻि मिठा मिठा नाला, कोई बि नालो उच्चारण करे उनजे साम्हूं बि न वञिजो, न त तव्हां जली वेंदव आग में। उन्हनि खे परियों खां तव्हां प्रणाम करे था सघो, बसि एतिरो ई अधिकार तव्हांजो आहे। उन्हनि खे कॾहिं न वठी अचिजो, उहे असांजा ग्राहक कोन्हनि, उहे त राधा कृष्ण जा ग्राहक आहिनि। बसि एतिरो सो ई कानून अथव। हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ही भगवान लीलाऊं कंदा आहिनि ताकी पतो पए माण्हुनि खे बचण जो उपाय। करुणा कीअं कनि भगवान, दया कीअं कनि। हे त हिकिड़ी नंढी सी घटना तव्हां अजामिल महाराज जी ॿुधी, अहिड़ी त रोज़ थींदियूं आहिनि। रोज़ कई पापी तरंदा आहिनि, रोज़ भगवान करुणा कंदा आहिनि, भगवान जे नाम सां कई मुक्ति पाईंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गायो भाई तव्हां बि नारायण जो नालो। नारायण 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 गायण, नारायण 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 गायण, नारायण 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 गायण, नारायण 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 गायण, ओ बारंबार नारायण गायण, ओ बारंबार नारायण गायण, ओ बारंबार बार 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 बारंबार नारायण गायण, बारंबार नारायण हरि बोल। नारायण 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 गायण, नारायण 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 गायण, नारायण 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 गायण, नारायण 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 गायण, हे नारायण 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 गायण, 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 ओ नारायण 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 गायण, ओ नारायण 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 गायण, नारायण 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 गायण। अहिड़ी हरिनाम जी महिमा अद्भुत आहे, पोइ बि असां उन जो लाभ न वठंदा आहियूं, बार बार भुलिजी वेंदा आहियूं। ओहो, बार 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 चवनि था गायो, असां बार बार भुलिजी था वञूं। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ा नंढा नंढा नियम हुजनि, है न, कि यात्रा कंदे भगवान जो नालो, भोजन खाईंदे भगवान जो नालो, भोजन ठाहींदे भगवान जो नालो, ओॾी महिल कुझु न करिणो आहे, केवल अति ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। चओ जय श्री कृष्ण। जेसि ताईं ॿाहिरीं व्यर्थ असांजो वाद बंदि न थींदो, तेसि ताईं भगवानु यादि न ईंदो। ज़बान ते भागवत में लिखियलु अथव, जंहिंजो रसना ते संयम आहे, बाक़ी इंद्रियुनि ते पाण ई संयम थी वेंदो आहे। पहिरियों रसना ते संयम। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। सात संगत जी ॾाढो सुंदर अॻिते वर्णन था ॿुधाइनि भगवान सुखदेव महाराज जी। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद, हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। या कथा ॾिसो, सुखदेव भगवान परीक्षित महाराज खे था ॿुधाइनि, सूत जी शौनक आदि ऋषियुनि खे, ऐं विच में प्रसंग ईंदो आहे कि विदुर मैत्रीय समाज जो, मैत्रीय भगवान
श्री कृष्ण मैत्री जी महाराज के चयो कि तहां विदुर जी सां भेंट कजो, तव्हांखे मिलंदव हिन जगह ते, ऐं तव्हां वञी करे उनखे मुंहिंजो संदेश ॾिजो। कहिड़ो संदेश? ये भगवान ओॾीमहिल चयो जेॾीमहिल गोलोक धाम वञण वारा। कहिड़ो संदेश? भगवान चवनि था उन्हनि खे संदेश ॾिजो, मां तव्हांखे ज्ञान थो ॿुधायां, उहो विदुर जी खे ॾिजो। ईअं छो प्रभु? इन करे छो जो तव्हां विदुर जी खे चइजो मां विदुर जी जो कर्ज़दार आहियां। विदुर जी खां मां केवल वरितो आहे, ॾिनो न आहे। तव्हां छा वरितो अथव प्रभु? उनजो साग खाधो आहे। भगवान चवनि था ॾाढो प्यारो स्वादिष्ट प्रेम में मूंखे उन साग खारायो, मूंखे ॾाढी बुख लॻी, मां 56 भोग बि छॾे आयुमि, छा खावां? मां अहिड़ो ई भोजन कंदो आहियां, त मां उन खां केवल वरितो आहे। हा, माता विदुरानी काकी उन त छिलका खाराया एॾा बढ़िया बढ़िया, मां केवल वरितो आहे, ॾिनो न आहे। त हे परम ज्ञान मुंहिंजो उन्हनि खे ॾिजो। विदुर महाराज ॿुधो त रोअण लॻा। लिखियलु आहे काफ़ी देरि चेतना ई न रही कि भगवान मुंहिंजो ख़्यालु कयो, मूंखे यादि कयो। आहा, उते विदुर मैत्रीय संवाद हलियो आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे अॻिते अजामिल महाराज जी सुंदर कथा खां पोइ सात संगत जी ध्यान जो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नारद महाराज जी कथा ईंदी आहे कि दक्ष महाराज भगवत कृपा सां 10,000 संतान थी उन्हनि खे। उन्हनि खे चयो पहिरियों तव्हां तप कयो, भजन कयो, ताकि योग्य ठहियो, पोइ संतान पैदा कजो, सृष्टि क्रम अॻिते वधे। जी बाबा जी असां वञूं था। उहे विया 10,000 उन्हनि जा पुट भजन करण लॻा त एतिरे में नारद जी महाराज पहुता। अची करे छा चयो? नारायण 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 करे उन्हनि जी अहिड़ी बुद्धि घुमाए छॾियऊं। महाराज चवण लॻा छा था कयो भाई? दिमाग़ अथव? मूर्ख आहियो तव्हां? ख़बर अथव संसार कीअं आहे? जी महाराज छा था कयूं असां? असांजे पिता चयो आहे त पहिरियों तप करे अचो, पोइ शादी कजो, संतान थिए। कि ख़बर अथव संसार छा आहे, जीव छा आहे, ब्रह्म छा आहे? ॿिनि तरफ़ नदी वहंदी आहे, ॾिठी अथव? ॿिनि तरफ़ नदी वहंदी आहे। हा, हिकिड़ी ॿिनि तरफ़ नदी वहंदी आहे, कोन्हे पतो? चओ जय श्री कृष्ण। हाणे सोच में पइजी विया वीचारा 10,000। अजा ख़बर अथव तव्हांखे 25 पदार्थनि सां कहिड़ो मकान ठहियलु आहे? 25 पदार्थ। असां त 5 ॿुधाया आहिनि, रेती, गिटी, ईटा, सीमेंट वग़ैरह पाणी मिलाए ठाहींदा आहिनि। 25 पदार्थ। हा, 25 शयूं मिलाए करे कहिड़ो मकान ठहियलु आहे? उहो कहिड़ो मकान आहे, कहिड़ी जॻह आहे जिते माण्हू वेंदो आहे त वापसि ई न ईंदो आहे? 10,000 बुद्धिमान हा ॾाढो। सोचण लॻा, सम्झी विया त नदी कहिड़ी आहे? अरे ॿिन्ही तरफ़ थी वहे पई, उहा आहे भगवान जी रचना आहे। चओ जय श्री कृष्ण। हिक तरफ़ जन्म, ॿिए तरफ़ मृत्यु। चओ अरे राम। वो मंजिल कहिड़ी आहे जिते वेंदो आहे वापसि ई न ईंदो आहे? उहो भगवान जो परम धाम। 25 पदार्थनि सां कहिड़ो मकान? अरे मकान न आहे, उहो त शरीर ई आहे। 5 ज्ञान इंद्रियूं, 5 कर्म इंद्रियूं, 5 पंच महाभूत ऐं 5 तन मात्रा, शब्द स्पर्श रूप रस गंध। घणा थिया? मोटो मोटो त गिनती कयो। 5 ज्ञान इंद्रियूं, 5 कर्म इंद्रियूं, 5 पंच महाभूत, 5 तन मात्रा। घणा थिया? 5 चौक 20 ऐं मन बुद्धि अहंकार घणा थिया? 23 महतत्व 24 ऐं जीवात्मा 25 घणा थिया? ये 25 पदार्थनि जो तव्हांजो शरीर ठहियलु आहे। कॾहिं ॾिसो त सही, मकान ॾिसंदा हे कंहिंसां ठहियलु आहे, फोटो ॾिसंदव हे कंहिंसां ठहियलु आहे, एतिरी डिजाइन बढ़िया आहे, हिन में कहिड़ो आइटम आहे, हिन में छा आहे, और पंहिंजो शरीर कंहिंसां ठहियलु आहे पतो ई कोन्हे। इहे 25 तत्वनि खां न्यारो जीवात्मा अंश जंहिं ॾिनो आहे उहा 26 तत्व। इन करे भॻवान खे संस्कृत में चवंदा आहिनि षड्विंशक। छा चवंदा आहिनि? हिंदीअ में चवंदा आहिनि, भॻवान जो नालो तो गोपाल सहस्त्र नाम में शिव जी ॾिनो आहे 26वां तत्व। भॻवान जो नालो छा आहे? इंग्लिश में चओ त नंबर 26। नंबर 26 कंहिंजो नालो आहे? चओ ई कोन था, भगवान जो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अहिड़ी उन्हनि खे पूरी चाबी लॻाई नारद जी महाराज लंबी लंबी दंडोत करे। असां त उहो ई कंदासीं जेको तव्हां चवंदव, बाबा जी बणिजी वञो।
10,000 बाबा जी बणिजी विया, वापसि ही न आया पीउ जे घर। चओ हरे राम। हो जो दक्ष खे पतो पियो, आग बबूलो थी वियो, ब्रह्मा जी सम्झायो, हू बि पुटु आहे मुंहिंजो, शांति शांति, काई ॻाल्हि न आहे, वीचारो जहर जो घूंट पियो। वरी 1,000 पुट पैदा थिया, वञो तव्हां भॼन कयो, भॼन करे वापसि अचिजो। जी बाबा जी। संतान पैदा कजो, शादी करे। जी बाबा जी। वया नारद महाराज, वरी घुमंदे घुमंदे नारायण, वरी उन्हनि खां उहोई सवाल कयूं, ख़बर अथव ॿिनि तरफ़ जी नदी, मकान कहिड़ो आहे, 25 तत्तनि वारो? हाँ, चओ जय श्री कृष्ण। उन्हनि जी बि ॿुधी फेरे छॾियऊं, हे त कृपा कयूं नारद जी महाराज, भॻवान सां जोड़े छॾियऊं। वरी उहे साधु बाबा बणिजी विया, भक्त बणिजी विया। ये तो उद्धार कयो उन्हनि जो भगवान नारद महाराज। वरी पतो पियो दक्ष खे, हाणे आग बबूला थी आहे, हिन नारद घर उजाड़े छॾियो, पंहिंजो घर वसायो कोन अथई, ॿियनि जो घर उजाड़ण वेठो आहे। एतिरे में नारद जी महाराज पहुची विया। नारायण नारायण। हा, जिते क्रोध हुजे, गुस्सो हुजे, उहो साम्हूं अची वञे त छा थींदो? बी बी ते बी। नारद तूं कयो छा आहे जीवन भर? ढोंगी बाबा आहे तूं, पाखंडी, पाखंड करण वारा। हाँ, साधु बाबा बणी करे असांजो घर उजाड़े छॾे, भोला भाला असांजा ॿार, उन्हनि खे साधु बणाए छॾियो तूं। हाँ, उन्हनि कुझु ॾिठो कोन, वीचारनि घर कोन वसायो, ऐं ईअं तूं उन्हनि खे संत बणाए छॾियो। बी तोखां कॾहिं कंहिंजो सुख ॾिठो न आहे, तोखे सुख न आहे, तूं ॿियनि जो सुख छो ॾिसंदे? तूं ॾाढो वॾो ढोंगी आहे, नाटक बंदि कर, अॼु मां तोखे शाप ॾींदुमि। नारद जी महाराज मुस्कुराइनि था वेठा। चओ जय श्री कृष्ण। कोई सफ़ाई न, महान महात्मा आहिनि नारद जी। मुंहिंजे ॿारनि खे तूं भिक्षुक ठाहे छॾियो। हाँ, पाण बि भिक्षुक, को बि भिक्षुक। मां तोखे शाप थो ॾियां, नारद वञ, तुंहिंजो कोई ठौर, कोई ठिकानो, तुंहिंजो कोई मकान ई न हूंदो, हिकु जॻह ते तूं रही न सघंदे। नारद महाराज प्रसन्न थी विया, चई तूं शाप थोरी आहे, वरदान आहे, ये त मुंहिंजे हरीअ जी कृपा आहे, हाणे घुमी घुमी करे माण्हुनि खे भॻवान सां जोड़ींदुमि। बोलो नारद जी महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। अॻिते कथा थी अचे। परीक्षित राजा इंद्र सभा में वेठा हा, करोड़े करोड़े देवता उन्हनि जी सेवा में लॻल हा, वॾा वॾा यक्ष किन्नर गंधर्व, कोई गीत तो गाए, कोई राग तो गाए पियो, कोई बाजा तो वॼाए पियो, तरह तरह जा वॾा वॾा सुंदर सांस्कृतिक आयोजन था हलनि। ऐं राजा इंद्र ईअं शोभा था ॾियनि उन्हनि जे विच में, करोड़नि जे विच में। एतिरे विच में उन्हनि जा गुरु जी पहुची विया। चओ हरे राम। देव गुरु बृहस्पति महाराज आया, उन्हनि खे ॾिठो बि राजा इंद्र नज़र फिरायो, नज़र मिलाए करे बि नज़र बचाए, नज़र घुमायो, नज़र सम्झी विया वशिष्ठ महाराज, पाण नज़र न अचण लॻा, अंतर्धान थी विया। हे वॾो चेलो ठहियो आहे, अभिमानी। हाँ, सभिनि जे साम्हूं ॾिसी करे गुरुनि खां नज़र थो घुमाए, गुरु जी अंतर्ध्यान। पोइ राजा इंद्र ॾिठो त गुरु जी काॾे आहे, होश आयो, पोइ पश्चाताप कयो। ये देवता आहिनि, दैत हुजनि त वेठा ई हुजनि। राजा इंद्र पछताइण लॻो, ओहो मां अभिमानी थी वियुमि, गुरु जी जो अपमान थी वियो। उथी करे मां प्रणाम तक न कयो, दंडवत न कई, उल्टो नज़र फेरे छॾी। ओहो मां महा अपराधी आहियां। वियो त गुरु जी काथे नथा मिलनि, अंतर्धान थी विया। हाणे केरु कराईंदो असांखे पूजा हवन सभु विधि विधान सां? त चयूं भाई ब्रह्मा जी चयो त हिकु कमु कयो, त हाणे जेके दैतन जा महान आचार्य आहिनि, चओ जय श्री कृष्ण, त्वष्ट जा पुत्र, उन्हनि खे तव्हां पंहिंजो गुरु बणाए छॾियो कुझु समय जे लाइ। चओ जय श्री कृष्ण। उनजो नालो आहे विश्वरूप। उन्हनि खे 3 मस्तक आहिनि। राजा इंद्र चयो ठीकु आहे, प्रणाम कयो, दंडवत कई, विहारियो, यज्ञ शुरू थिया। लेकिन विश्वरूप महाराज छा कयो, आहुति जनता देवताउनि जी ॾेई 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 करे हिकिड़ी आहुति दैतन जी, वरुणाय नमः, पवनाय नमः, इंद्राय नमः, आयडे बलिए नमः, निमिये नमः। चओ जय श्री कृष्ण। हिकु बार ॾिठो टोंकियो राजा इंद्र, ॿियो बार टोकियो, टियों बार जॾहिं वरी कयूं, खयूं खड़ग ऐं 3 मस्तक कटे छॾियो। हाहाकार मची वियो। अरे चवण लॻा, हे इंद्र, तव्हांखे ब्रह्म हत्या जो पाप लॻो अथव। भले कुझु समय जे लाइ तव्हां उन्हनि खे गुरु बणायो, हत्या करे छॾियो। ऐं उन्हनि जा पिता जेके त्वष्ट हुआ, उन्हनि खे पतो पियो। चओ हरे राम। उहे बि गुस्से में अची विया। उन्हनि वरी वॾो हिकिड़ो यज्ञ कयो। इहे सकाम यज्ञ दुखदाई हूंदा अथव, मारण जे लाइ, कंहिंजो बुरो करण जे लाइ उन्हनि यज्ञ कयो।
भाई इंद्र को मारने वाला बेटा मिले, हाँ जो उद्देश्य है वही खतरनाक आहे। तो गलती थी वही, संस्कृत में थोड़ी हेॾे होॾे ॻाल्हि थी वही मरण मारण में, तो इंद्र से मरने वाला बेटा मिले थियो। इंद्र को जी जगह ते से थियो। चओ जय श्री कृष्ण। हेॾे राजा इंद्र के ब्रह्म हत्या जो पाप लगो, तो चैन भागन में वो पाप बाटियो वियो। हिकिड़ो पाप धरती माता जे हिस्से में जाते वियो, उहा बंजर भूमि थी वई। ॿियो हिस्सो लॻो वनस्पति वृक्षनि खे, उन में चिपचिपी गोंद पैदा थी वई। टियों जल देवता बाटे वरितो, हिकिड़ो वरितो ब्रह्म हत्या जो हिस्सो, उन में फेन पैदा थी वई जेकी झाग हूंदी आहे न किनारे ते, ये सभु अस्पर्शन। ऐं चौथो माताउनि वरितो स्त्रियुनि, त उन्हनि में रजोगुण अची वियो, मासिक धर्म। ये चारई पाप बढ़ी विया, राजा इंद्र न्यारा थिया। हेॾे त्वष्टा मुनि यज्ञ कयो, आहुतियूं विधियूं, भयंकर उन में असुर प्रकट थियो, हिकिड़ो वृत्रासुर। चओ जय श्री कृष्ण। हे उन जो वर्णन लिखियल आहे, पहाड़ खां बि वॾो, पहाड़ खां बि वॾो, पहाड़ बि नंढो थी वञे। अखियूं उन जी गुफ़ाउनि जे समान आहिनि, लाल लाल। चओ जय श्री कृष्ण। छा आज्ञा आहे पिताजी? आज्ञा कयो बेटा, पिता जो वचन मञींदे? हा पिताजी। वञो जेको देवताउनि जो राजा आहे, हा इंद्र, उनखे निगली वञ अंदरि, बिल्कुलु जे गुलाब जामुन खाइबो आहे। जी पिताजी हाणे ई थो वञा। महान बलशाली वयो तो हाहाकार मची वियो। चओ जय श्री कृष्ण। राजा इंद्र भगवान जी शरण में, भगवान थी वञ संत जी शरण में, दधीची महाराज वटि उते आया, लंबी लंबी दंडौत करण लगा। कीअं आया हो भाई? तव्हांजी हड्डियूं खपनि, उन सां वज्र ठहंदो जंहिंसां हो असुर मरंदो। वाह, ख़बर तो जीअरो माण्हू मरे तो उनखे कहिड़ी पीड़ा थींदी आहे। देवताऊं चुप। पोइ हिकिड़े चई त प्रभु असांखे भगवान नारायण मोकिलियो आहे। भाव विभोर थिया, भगवान नारायण। ओहो, उनजे लाइ त खून जी बूंद बूंद हर जन्म मां वठी करे उन्हनि खे अर्पण कया। उन्हनि आज्ञा कई आहे, अहो भाव जीवित देह दान कई आहे दधीची महाराज। असां त मरण खां पोइ इंसान कंदा आहिनि, जीवित प्रभु जी आज्ञा मञी करे। चओ जय श्री कृष्ण। हे हरे। जीवित देह दान, हरे राम। उनजे हड्डियुनि जो ॾाढो मजबूत सशक्त वज्र ठहियो। राजा इंद्र जे हथ में वज्र आयो, युद्ध में आयो वृत्रासुर। चओ जय श्री कृष्ण। अजी वज्र जो दर्शन खे, आहा, उनमें भगवान नारायण जो दर्शन थियो। प्रणाम कयो वृत्रासुर। ॿिनि श्लोकनि में ॾाढी सुंदर स्तुति कई आहे भगवान जी। आहा प्रभु, मां जाते भी जन्म वठां, कोई भी जन्म वठां, तव्हांजी भक्ति मिले, तव्हांजो प्रेम मिले, ॿियो कुझु नथो चाहियां। बसि केवल तव्हांजो प्रेम हुजे ऐं तव्हांजे संतनि जो संग हुजे। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण। बार बार वर मांगहूँ हर्ष देव श्री रंग, पद सरोज अन पायनी, भगति सदा सतसंग। दर्शन की राजा इंद्र हैरान कि राक्षस थी करे एडी बढ़िया स्तुति भगवान जी करे तो। ओहो ओहो, तो में या भक्ति काथों आई? वृत्रासुर चए तो, राजा इंद्र तू मूंखे मारींदे पतो आहे, हे शरीर मरंदो, तू जीतींदे, लेकिन तुंहिंजी जीत भी हार है, मुंहिंजी हार भी जीत आहे। कीअं? तू जीतींदे तोखे स्वर्ग मिलंदो, ऐं मां मरी भी वेंदुमि त मूंखे हरि मिलंदा, मूंखे भगवान जी प्राप्ति थींदी। तुंहिंजो स्वर्ग चइनि ॾींहंनि जो आहे, हिकु ॾींहुं छॾिणो पवंदो, लेकिन मूंखे श्री हरि मिलंदा, जेके बांह पकड़ींदा आहिनि कॾहिं न छॾींदा आहिनि। लड़ाई थी, वज्र किरी पियो राजा इंद्र जो। चाहे ना तो ओॾीमहिल वार कना, चवंदा खण पंहिंजो वज्र, हलिया युद्ध कर। राजा इंद्र वज्र खयो, हिकिड़ी बांह कटे छॾी, ॿिए बांह सां पकड़ियो त ॿी बांह कटे छॾी, सिधो मुंहुं खोलियो, ईअं बिल्कुलु पहाड़ वांगुरु मुंहुं खोले करे घटकिया राजा इंद्र खे गुलाब जामुन वांगुरु अंदरि। पिता जो बि वचन सचो थियो। हाहाकार मचियो, देवता डुक पाइण लॻा, अरे राजा इंद्र तो वियो। चओ जय श्री कृष्ण। लेकिन राजा इंद्र मरियो न। ख़बर तो छाजे करे? उनखे जेॾी महिल गुरु बणायो हई, छाजे करे? हवन कराइण लाइ। ओॾी महिल उन्ही टिन मुखनि वारे विश्वरूप गुरु जी उनखे नारायण स्तोत्र जो पाठ करायो। वो नारायण कवच थींदो आहे, जीअं बुलेट प्रूफ कोई पाए तो उनखे गोली न लॻंदी आहे, त भगवान नारायण पूरो अंग संग उन जी रक्षा कंदा आहिनि। अॼु बि कोई रोज़ उन जो पाठ करे, श्री नारायण कवच अथव, तव्हां पढ़ी था सघो पिया श्रीमद भागवत में, त भगवान उन जी कवच जे समान, उन खां बि सुठी चारों तरफ़ बिल्कुलु रक्षा कंदा आहिनि।
इन करे अंदर पूरो पेट में पहुंची वियो राजा इंद्र, पर मरियो न। हथ में वज्र भी आहे। देवताऊं तो समझनि था अलाए छा थी वियो त बस, लेकिन अंदर ही अंदर उन वज्र सां उन जो पेट कटे करे राजा इंद्र ॿाहिरि अची वियो। वृत्रासुर मोक्ष के प्राप्त थियो ऐं राजा इंद्र जीवित ॿाहिरि आया, लेकिन ॿाहिरि अचण में भी उन्हनि खे 12 महीना लॻी विया। घणा? 12 महीना। अमेरिका वञण में भी न लॻनि, 12 महीना। सोचो उन्हनि जो शरीर कीअं हूंदो। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। परीक्षित महाराज प्रश्न कयो त हे प्रभु, इहो ॿुधायो असांखे असुर थी करे उन जे अंदर भक्ति काथों आई? असुरनि में भक्ति त न हूंदी आहे। सुखदेव भगवान चवनि था वाह वाह, ॾाढो सुंदर सवाल परीक्षित। ये असुर पिछले जन्म जो चित्रकेतु राजा हो, संतान न हुई, कई राणियों। नारद जी अंगरा ऋषि आया ज्ञान ॼण, हे रोए तो मूंखे संतान खपे, लेकिन दुख भी मिलंदे सुख भी। संतन चयो क़बूल आहे, संतान त मिले। संतान थी, ॾाढो प्रेम, बाजा वॼा, वॾा उत्सव थिया। हिक राणीअ खे थियो ऐं कई कई राणियूं, कई 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 राणियूं, हज़ारे लख। उहे दुखी थी वियूं, षड्यंत्र कयूं, उन नंढे से ॿार खे ज़हर ॾेई मारे छॾियऊं। सुख थियो, 4 ॾींहंनि जो नंढो सो शिशु कुछ ई ॾींहंनि में गुज़ारियो। राजा खे एॾो शौक़ु थियो, राज पाठ सभु भुलिजी विया। उन लाश जे साम्हूं वेही रहिया, हाहाकार मची वियो आहे, उथल पुथल थी वई आहे। राजा संस्कार भी नथा कनि, ॿार जो वेही रहिया आहिनि उते, कंहिंजी भी कोई मती नथा वठनि, सम्झाए सम्झाए हारजी विया। आख़िर नारद जी अंगरा ऋषि वरी आया, चवण लॻा राजा छो थो रोए? महाराज पुटु गुज़ारियो, तोखे चयोसीं सुख भी मिलंदे दुख भी, तूं ध्यानु न ॾिनो। सुख वठण लाइ तयारु आहे, दुख केरु भोगींदो? महाराज मां कुझु न ॼाणा, मूंखे पंहिंजो पुटु खपे। अंगिरा ऋषि सम्झायो, भैया हे भॻवान जो विधान आहे, हे मृत्यु लोक आहे, मां न ॼाणा, तव्हां सशक्त आहियो, मूंखे पंहिंजो ॿारु वापसि खपे। नारद जी चयो असां था सम्झायूं। पुटु खपई? जी। आवाहन कयो, हिन शरीर जी जीवात्मा अचो। उहा जीवात्मा आई साम्हूं, वञ बीठो अथई पुटु। राजा चित्रकेतु डुक पाए करे, हा पुत्र, हा मेरे बेटे वत्स, अच पुट अच, तुंहिंजे बिना असांजो कहिड़ो हाल थी वियो आहे। ॾिस तुंहिंजो पिता तुंहिंजी माता रुदन करे रहिया आहिनि, अच पुट वापसि अच। बीहो बीहो बीहो। केरु पिताजी, केरु पुटु? कंहिंजो पुटु, कंहिंजा पीउ? कहिड़े नंबर वारा पिता आहियो तव्हां, कहिड़े क्रम वारा? मां त अनगिनत करोड़नि खां वधीक अहिड़ा शरीर बदिलिया। हर शरीर जा कोई माता पिता हूंदा आहिनि। शरीर जा माता पिता आहियो, शरीर पियो अथव, मुंहिंजो तव्हां सां छा मतिलबु? अहिड़ा त करोड़े माता पिता थी विया। पोइ मां काॾे काॾे घुमंदो रहंदुमि, कंहिंसां कंहिंसां हिसाब किताब निभाईंदुमि। मां हे पियो अथव शरीर, जंहिंखे जनमु ॾिनो। कहिड़े नंबर वारा आहियो तव्हां? सॼो मोह लही वियो, ठिकाने अची वई बुद्धि, शांति अची वई, वैराग अची वियो। नारद जी मुस्कुराइनि था, छा थियो महाराज? बस बस महाराज, हे त चए थो कहिड़े क्रम वारा पिता आहियो तव्हां, केरु पिता केरु पुटु? सही थो चए। नारद जी चवनि था पुटु असां त तोखे ज्ञान ॾियण आयासीं। पहिरियों तूं ॾाढो लोभ में हुई, कामना में, हाणे मोह में हुई, हाणे तूं सम्यक स्थितीअ में आहे। तॾहिं उन्हनि खे नारद जी ज्ञान ॾिनो, भक्ति अची वई, ज्ञान अची वियो, उपहार मिलिया। घुमंदे घुमंदे शिव भॻवान ॾे हली विया। माता पार्वती शिव वेठा, शिव जी जो वचननि सां अपमान करे छॾियऊं। शिव भॻवान मुस्कुराइनि था। पार्वती माता नाराज़ थी वई, शाप ॾिनई, तूं असुरनि जा कम कया आहिनि, राक्षस बणिजी वञ। चरणनि ते किरी पियो, माता तव्हांजो शाप क़बूल आहे, पर हिकिड़ो वरदान बि ॾियो। माता ॾिठई त वीचारे शाप खाई करे बि कोई कुझु घुरियो कोन। अच्छा छा खपई? माता इहो ई वरदान ॾियो, भले मां असुर हुजां, जंहिं बि जूनीअ में वञा, कोई बि जनम वठां, पर मूंखे भक्ति न विसरे, भॻवान जो भॼन यादि हुजे। पुट वाह वाह, इहो तो में ॾाढो सुठो गुण आहे, मुंहिंजी आशीष अथई। पार्वती माता जे कृपा सां उनखे भक्ति स्थिर हुई। हाणे वृत्रासुर शरीर छॾे करे राक्षस जो सिधो भॻवान जे परम धाम में हली वियो। बोलो वृत्रासुर महाराज की। अहिड़ो भॻवान जो भॼन जेके राक्षस बि कनि त भॻवान जो रूप बणिजी था वञनि। भाई असां बि उथी करे उन गोविंद जा गुण ॻायूं। बी करे हाज़िरी लॻायो, भॼी न वञिजो, सावधान, अॼु भॻवान अचण वारा अथव। भाई ख़बरदार जो भॼी आओ। कोई पाणी पीअणो हुजे पी वठो, लेकिन हिते
गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरि गोविंद जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय हे राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 गोविंद घर आ जावे गोपाल घर आ जावे आ जावे गोविंद घर आ जावे गोपाल घर आ जावे ओ आ जावे शाम तेरा रास्ता उड़ीक दिया आ जावे शाम तेरा रास्ता उड़ीक दिया आ जावे कृष्ण तेरा रास्ता उड़ीक दिया आ जावे कृष्ण तेरा रास्ता उड़ीक दिया तुझ बिन कौन संभाले गोविंद घर आ जावे गोपाल घर आ जावे आ जावे गोविंद घर आ जावे गोपाल घर आ जावे आ जावे गोविंद घर आ जावे राधे गोपाल घर आ जावे आ जावे गोविंद घर आ जावे गोपाल घर आ जावे मुझे मिला रंगीला यार बेरज की गलियों में 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 गलियों में नी कुंजन में गलियों में भी कुंजन में ओहो गलियों में नी कुंजन में गलियों में भी हरि बोल मुझे मिल गया मेरा परिवार बेरज की गलियों में मुझे मिल गया मेरा परिवार बेरज की गलियों में ओ मुझे मिला रंगीला यार बेरज की गलियों में मुझे मिला रंगीला यार बेरज की गलियों में हरि बोल हरि बोल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे जय गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 बोल राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र